ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل اللهم مالك الملك تؤتي الملك من تشاء وتنزع الملك ممن تشاء وتعز من تشاء وتذل من تشاء بيدك الخير إنك على كل شيء قدير تولج الليل في النهار وتولج النهار في الليل وتخرج الحي من الميت وتخرج الميت من الحي وترزق من تشاء بغير حساب صدق الله مولانا العظيم दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज एक हुजूर से आशिकन वो बुलंद आवाज से दुरूद पढ़न आए वेजो भी थी अचन हाँ वेजो भी थी अचन जन दुरूद पढ़ियो आए पढ़न ता वो वेजो थी अचन जन न पढ़ियो आ पोइ जाथे बीन जाथे वेन उन्हनि जी मर्ज़ी ख़बर पए त प्यारे पैगंबर करीम जा आशिक अञा दुनिया में आहिनि अल्लाहुम्मा सल्ली अला ॾाढा पढ़ो मुहम्मद वाला मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो दोस्तो ऐं बुज़ुर्गो काफ़ी वक्त खां वठी कुरान पाक जी रहमत जो मींहुं वसी रहियो आहे हिन महिल ताईं अबा ॻाल्हाए न छा थी हेतिरी जमात वेठी आहे इहे सभु जे करे वेठा आहिनि त इहो हिन क़ुरान करीम जे करे वेठा कयो ज़ियारत त तव्हां जूं अखियूं ठरी पवनि कयो थी कुरान शरीफ जो पढ़ण त मथे आ ॿुधण त मथे आ अमल करे त वली थी वञे पर इन जी ज़ियारत करण सां भी अल्लाह जी कावड़ गज़ब डमर कहर हटी वेंदो आ अल्लाह ताला उन बाने ने रहम वारी नज़र सां निहारींदो आ ॾाढो जो सुभान अल्लाह आई दुनिया में कुरान
जिनके टेक ते बीठो आ जो सजो जहान इन कुरान शरीफ के नबी सिंध पढ़ियो सहाबा पढ़ियो आल बैतन पढ़ियो अम्मा फातिमा पढ़ियो सोने अली पढ़ियो सोने उस्मान पढ़ियो सोने उमर फारूक पढ़ियो सोने सिद्दीक पढ़ियो नबियन के सरदार रहमतुल्लाह आलमीन पढ़ियो पर रब जी जात शाहिद पेरियों ही पेरियों इन कुरान शरीफ के पढ़ियो तो रब जी जात पान पढ़ियो ॾाढो जो सुभान अल्लाह तौरेत जी तिलावत अल्लाह ताला न कई इंजील जी तिलावत न कई ज़बूर जी तिलावत न कई पेरियों ही पेरियों रब जी ज़ात तिलावत कई तो कुरान जी पान कई ॾाढो जो सुभान अल्लाह हिकिड़ो कलाक वाइज कमिस वधिक नंबर ॿुधाईंदो मां कुरान ऐं मुस्तफ़ा जो शान खीर में खंड पइजी हुई सूरत ताहा ऐं सूरत यासीन जी रब तिलावत कई भला से हुयो केरु के हुयो भी कोई न बुधो कई कुरान आसमान जमीन जे पैदा थियण खां 1000 साल राति जाग में रब जी ज़ात तिलावत पाण कई मलाइकन कुरान बुधो मलाक पिया चवन मिठा रख हेड़ो मिठड़ो कुरान कंहिंखे ॾींदे जंहिंजी पाण तिलावत कई थी चई कुरान मां अरबी मोहम्मद करीम ऐं उनजे उम्मत खे ॾींदुसि ॾाढा पोयां बि चयो सुभान अल्लाह हेड़ो कुरान इते मलाक चवण लॻा बख़्त वारी उहा ज़बान जेके ज़बान सां कुरान पढ़ंदा बख़्त वारा उहे कन जेके कननि सां कुरान ॿुधंदा बख़्त वारा उहे सीना जेके पंहिंजे सीने में कुरान खे जाइ ॾींदा नारो ईअं दानो ॾियणो 15 ॾींहंनि जी बुख वेठा कहिड़ी जाइ ते हो हेरे तक रब जी ज़ात शाहिद क़यामत जे ॾींहुं हे रोड ऐं रस्तो बि रब वटि शाहिदी हे रस्ता बि रब चवंदा त तुंहिंजा बाना पंध करे फलानी जाइ ते क़ुरान ॿुधण आया सीना उहे बख़्त वारा जेके ॾींहं में जाइजनि क़ुरान खे ज़बाना उहे वॾे बख़्त वारियूं जेके तिलावत कनि क़ुरान जी फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान चए थो जेतिरो थी सघे मुंहिंजो क़ुरान छा पढ़ूं जो क़ुरान ये जो कुरान नबी सैयद पढ़ंदा सहाबी तो मोहिजी वेंदा मलाकत मुझे हुजूर जो कुरान ॿुधण ईंदा पर जिन्हनि जी डिकी डिकी मखलूकात भी मुझे मोहम्मद जो कुरान पई ॿुधे एॾो मज़ो आहे कुरान ये जो जिन्हनि ॿुधो कुरान चवनि पिया इन्ना समेना कुरान अजबा हेड़ो अजीब कुरान उते जो ते जिन्हनि जो कुरान ॿुधो जिन्हनि खे जो हिदायत मिली वई नबी से नमाज में पिया कुरान पढ़नि ईअं जिन्हनि जो टोलो जो लंघियो इहो आवाज़ कन ते पियो उते जो ते हिदायत मिली वई अजबई यादी इलर रुशद फआमन्ना बि वलन नुशरिक बिरब्बिना अहदा इहो थी कुरान जिन्हनि ईमान आंदो जिन्हनि खे हिदायत मिली वई
चयूं त कंहिं हिकिड़े खे बि अल्लाह सां शरीक न कंदासीं अल्लाह अकेलो नारे तकबीर इहो थी क़ुर नबी ज़ैन क़ुरान पढ़नि मलाक भी ॿुधनि सहाबी भी ॿुधनि जिन भी क़ुरान ॿुधनि पर हुज़ूर जहिड़ी हस्तीअ खे रब चयो त ॾींहं जो माण्हुनि खे क़ुरान ॿुधायो थी राति जो मूंखे क़ुरान ॿुधायो एॾो मज़ो क़ुरान में जो रब जी ज़ात भी क़ुरान ॿुधे तूं काथे आहीं 24 कलाक तमाशन में 24 कलाक ज़िंगे जानी ॿुधनि कमनि में डिशनि में टीवियुनि में रागनि जे आवाज़ ॿुधण में किनो थींदे यादि रखो इज़त खपई त क़ुरान मजीद ॾे अचो हे 10 रुपए जो कपिड़ो आहे क़ुरान जे शाम में आयो आहे दुनिया जे पटनि खां मान मथे अथसि पर जेको माण्हू क़ुरान जे शाम में ईंदो दुनिया में भी इज़त क़बर में भी इज़त हशर में भी इज़त रब वटि भी इज़त जो रसूल वटि भी थकिजी पिया हो सुभान अल्लाह नथा चओ इज़त खपई त क़ुरान ॾे हे पारस आहे क़ुरान लोह खे पारस लॻे त डंगी सोन बनाएसि पर जंहिंखे क़ुरान जो रंग शिकार परवारा लगे तो जन्नती तो बनाएसि रब वटि ज़ात ते दात न थी अल्लाह जे ज़ात वटि इज़त उन्हीं जी आहे समूरा चो जेको परहेज़गार या अय्युहन्नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुअबन व कबाइल लितआरफू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्काकुम इन्नल्लाह अलीमुन खबीर। सुभान अल्लाह। अज दमाना कया ईमान ताज़ो थई अज दमाना कया लूह लूह ठरी पई अज दमाना कया कलबतो कटु लही वने अज त कुरान मजीद जी माना कया ईमान ताज़ो थी वने छातो जे पूरी दुनिया जा इंसान हो आहा मां तव्हां खे पैदा कयो आ जोड़ो जोड़ो करे पैदा कयो ज़ातियूं पारा तव्हां जा सुञाण पला रखियम मां वटि इज़त उन्हनि जी आहे जेके परहेज़गार मुत्तक़ीअन साईं मुत्तक़ी केड़ान उन्हनि जी निशानी तदस चवे तो हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून बिल गैब व युकीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून। दादा जो सुभान अल्लाह। मुत्तक़ीन जी पेरी निशानी आ जेके अण ॾिठे रब ते ईमान आनन शिकार परवारा असां रब न ॾिठो आ पर आसमान ॾे नज़र कने रब याद अची वेंदी ज़मीन ॾे नज़र कने रब याद अची वेंदी बागन ॾे नज़र कने रब याद अची वेंदी बचन ॾे नज़र कने रब याद न अची वेंदी सितारन ॾे नज़र कने रब याद अची वेंदी जबलन ॾे नज़र कने रब याद अची वेंदी मेवन ॾे नज़र कने रब याद अची वेंदी अस्पतालन में मरीज़ प्यान उन्हनि ॾे नज़र कंदे रब याद ईंदी त हिननि खे बिस्तरे ते कंहिं सुम्हारियो आहे मुक़ाम ॾे नज़र कंदे मुक़ाम भरिया प्यान जेके दुकान हलाईंदा हुआ जेके कारनि ते घुमंदा हुआ जेके पेजारनि ते घुमंदा हुआ जेके लखनि जा मालिक हुआ किरोड़नि जा मालिक अॼु जो नज़र कंदे अल्लाह को मुत्तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर वो शिकार परवारा होडे कब्रन वारन जो तवनी हाल मन मिट्टीअ जा मथों बयान अबो काॾे वियो जेको कुलन ते खणी बाज़ार घुमाईंदो अम्मा काॾे वई जेका खीर पीआरींदी गंद धोईंदी भाइर काॾे आ
जेके हथ हथ में ॾेई हलंदा हा आज उहे दोस्त काॾे विया जेके ग़रीबी परे न थींदा जेके पंगुलनि में हा अॼु उहे पंगुला वैरान लॻा पिया थी जेके पेजारनि ते घुमंदा हा अॼु नौकर था घुमंदा वतनी मुक़ामनि ॾे नज़र कंदे बि रब यादि ईंदी जाॾे जो तकींदे कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ॾाढो नथा चओ सुभान अल्लाह तारीफ़ कर त उन्हीअ जी कर आहा जाॾे तक फनायत दी नज़र अचे आहा तारीफ़ रब जी कबी चो जेको सदाईं जी अरोआ हर शइ ॾसे थी कल हिन खजन में मेवो बीठो अॼु ऊंदहि थी नज़र अचे कल बागन में मेवो हो अॼु ऊंदहि थी नज़र अचे कल बिज छटे आए ज़मीन में अॼु सेंगे चौड़ी फसल पका बीठान हर चीज़ तोखे ॾसे थी त ख़ुदा आहे जाॾे जो नज़र कंदे तोखे फनायत नज़र ईंदी रहंदी त हिकिड़े रब जी ज़ात थी वञी रहंदी तॾहिं तो चए अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। थकिजी पिया सुभान अल्लाह ढरिया केरु आहे सदाईं जी अरो केरु आहे ॾाढनि खां ॾाढो ॻाल्हा ॾाढनि खां ॾाढो उहो आहे जेको दुनिया खे मारे थो पाण सदाईं जी अरो आहे पोइ तारीफ़ उन्हीअ जी कबी सवा लख नबियनि रब जी तारीफ़ कई आहे सहाबनि रब जी तारीफ़ कई आहे इमामनि रब जी तारीफ़ कई आहे वलियनि रब जी तारीफ़ कई शहीदनि रब जी तारीफ़ कई पखी रब जे तारीफ़ में वण सुकल तोड़े सावान त बि रब जे तारीफ़ में मारे कंदे सितारा रब जे सजदे में वन रब जे सजदे में चंड रब जे सजदे में सिज रब जे सजदे में अशम्स वल कमर बिहुस्बान वन नजम वशजर यसजुदान। कुरान कुरान गालियूं न थी आ तो कुरान ॿुधायां अंदर तो कुफार लही वञे आ तो कुरान ॿुधायां रिज़्क़ में बरकत पइजी वञे आ तो कुरान ॿुधायां जीअं सेंगे चौड़ी अखियुनि मां पाणी वही वञे आ तो कुरान ॿुधायां आख़िरत यादि अची वञे आ तो कुरान ॿुधायां सकरात यादि अची वञे आ तो कुरान ॿुधायां मौत यादि अची वञे तॾहिं तो चए कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत वरी तो चए इन्नक मय्यतुन व इन्नहुम मय्यतून। हुज़ूर जहिड़ी हस्ती अॻे चई तूं चवे न त तव्हां बि मरंदो त मोहम्मद बि मरंदुसि जॾहिं नबी से जहिड़ी हस्ती न रही त तूं असां कहिड़ी माउ जा लालऊं अखियूं पट उन्हीअ खे सुञाण हित दुनिया में आयो ई रब जी इबादत करणु आहे हिन जी तारीफ़ हिन जी तारीफ़ हिन जी तारीफ़ बाद में आ अवल तारीफ़ उन्हीअ जी कबी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ॾाढो चओ सुभान अल्लाह सब तारीफ़ आवाज़ ते उन्हीं अल्लाह नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत जमीयत उलमा इस्लाम अवल तारीफ़ उन्हीं जी सवा लख नबियन तारीफ़ जो रब जी कई आहे हमारे तक इमामन के तारीफ़ जे लाइक़ रब बनायो शहीदन के तारीफ़ जे लाइक़ रब बनायो नबियन के तारीफ़ जे लाइक़ रब बनायो सिद्दीक़न के तारीफ़ जे लाइक़ रब बनायो तॾहिं जो चए उलाइकल लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबीन व सिद्दीक़ीन व शुहदा व सालिहीन। अवल नंबर नबियन के
सिद्दीक़न खे मिलियो, टियों नंबर शहीदन खे मिलियो, चौथो नंबर जो सालिहन खे मिलियो। हाणे इन्हनि जे तारीफ़ जे लाइ बनाइण वारी रब जी ज़ात थी। अवल तारीफ़ जो रब जी कबी कंदे माने 1.25 लाख नबियनि में अवल नंबर जो असांजे मोहम्मद करीम जो थी। तक जाए मारे सहाबा में अवल नंबर जो अबू बकर सिद्दीक़ जो थी। ॾाढो जो सुभान अल्लाह। अवल तारीफ़ कई ॾाढा गला शहीदन के तारीफ़ जे लाइक़ कंहिं बनायो। सोचे तो वठ अवल नंबर सारन नबियन में जो असांजे मोहम्मद जो आ। सोचो जंहिंजो नालो भी जो अर्श वारे साईं पाण रखियो आ। उहा हस्ती दुनिया में न रही त तूं कीअं रहंदे। शिकारपुर वारा घिटीअ मां हुज़ूर घुमंदा, घिटी भी खुशबू थी वेंदी। पघर मुबारक लिकरे दुनिया जा तुर न पुॼनि। जंगल मां नबी से गुज़र कंदा हा। वण पंहिंजी जान छॾे टोड़ी अची मुंहिंजे मोहम्मद जी सलामी कंदा हा। उहो नबी जो असांखे मिलियो आ, उहो दुनिया में न रहियो त तूं कीअं रहंदे। छाते वॾाई कयोसीं आकड़ छॾ जंहिंजो नालो भी अर्श वारे पाण रखियो आ। हिन जो नालो अबे रखियो, अम्मा रखियो, चाचे रखियो, ॾाॾे रखियो। मुस्तफ़ा जो नालो जो अर्श वारे साईं पाण रखियो आ। नबी साईं जा पन्ना लाज़ाती थी कंदे माने पन्ना लाज़ाती थी। ऐं क़ुरान जा भी पन्ना लाज़ाती थी। क़ुरान जा पन्ना ला हिकु क़ुरान ॿियो फुरक़ान। सुभान अल्लाह जो ॾाढो हिकिड़ो कलाक आवाज़ कंदुसि क़ुरान ऐं नबीअ जो शान जो खीर में खंड थी। सुभान अल्लाह जो यकीन तो मां रब में रखां। जीअं अॼु क़ुरान जे करे गॾूं अल्लाह कादिर आ, हीअं जन्नत में भी सभिनी खे गॾु करे त चओ पुछा वारो कोन्हे आहे कि न। कन खोल आहा क़ुरान जा पन्ना लाज़ाती हिकु क़ुरान ॿियो फुरक़ान। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। थकी पिया सुभान अल्लाह ढरिया बरकत वारी ज़ात कंदे आदमाना बुधाए। बरकत वारी ज़ात उन्हीं अल्लाह जी आज नाज़िल कियो आ। फुरक़ान के पंहिंजे बाणे जे मथां तौरेत मूसा नबी खे ॾिनई, इंजील ईसा नबी खे ॾिनई, ज़बूर दाऊद नबी खे ॾिनई। जो असांजे मोहम्मद खे क़ुरान ॾिनई। साईं वेठो आ मौलाना उस्तादुल उलमा मौलाना शफी मोहम्मद साहब वेठा आहिनि। पुराना बुज़ुर्ग आलिमन माॾे करणी जाए। मां क़ुरान पढ़ी माना थो कंदो वञा। लूअं लूअं ठरी पवंदई, ईमान ताज़ो थी वेंदई। बरकत वारी ज़ात उन्हीं अल्लाह जी आ जे नाज़िल कयो आ फुरक़ान खे पंहिंजे बाणे जे मथां। हाणे माॾे तक जाए किताबनि में क़ुरान प्यारो अथसि। सारनि नबियनि में जो अरबी मोहम्मद वधीक प्यारो अथसि। आयो सभिनी खां बाद में आ पर नंबर अव्वल में ॾिनई ऐं ख़तम नबूअत जो ताज भी पारायईंसि। मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबीय्यीन। थकी पिया सुभान अल्लाह ढरिया तकमाने या उहा आयत पढ़ी तो मां जेका नबी से जे रोज़े अतार जे गुंबद खिज़रा वारी दीवार ते वॾनि अखरनि सां लिखी पई आ। वञ हुज़ूर जे रोज़े जो दीदार करे आ। पाण फरमाइजे मुंहिंजे रोज़े जो दीदार कयो। उन रूबरू ॼणु मांखे ॾिठो पोइ माते वाजिब आ त मां मोहम्मद शफ़ाअत कयां। शिकारपुरी नबी शफ़ाअत कंदई। 8 दरवाज़ा जन्नत जा खुली मिलंदई। नबी से जा पन्ना लाज़ाती थी। फरशद मोहम्मद अरशद अहमद अमा आमना थी चे नबी से मुझे पेट मुबारक में हा। मक्के जे जबलन मो, मक्के जे वणन मो, मक्के जे बागन मो, मक्के जे घिटन मो गुजर पई कया। ये लफ्ज़ ॿुधण में पे आया बुशरा लग या आमिना मुबारक
मुबारक हो जाई आमना मुबारक हो जाई जेको तुझो बच्चो तुझे पेट मुबारक में आ इहो मामूली बच्चो न थी सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन इहो अॻियनि ऐं पोयनि जो सरदार थी आमना जॾहिं ॼमी पोइ हिन जो नालो मोहम्मद रखिजां नबी से जे नाले वठण सां शिकारपुरी चपन खे चुमी थी अची वञे माखी मिठी न आहे मिश्री मिठी न आहे शरबत मिठा न आहे जेॾो हुज़ूर जे नाले में रब मिठाण रखियो आहे अर्श जे नालो मोहम्मद अर्श ते याती मिन बाद इस्मुहु अहमद ईसा अलैहिस्सलाम बिशारत जो ॾींदो वञे त माखों पोइ उहो नबी ईंदो जंहिंजो नालो मोहम्मद ऐं अहमद मोहम्मद माना सारायल हाणे मारे कंदे नबी सैनी सारा फर्शन में सारा चो अर्शन में सारा मक्के में सारा मदीने में सारा कंडे मारे मुझे प्यारे पैगंबर करीम जी मेराज वारी रात मथे तो वञे आओ पैगंबर मां तुझे शान तो कुर्बान वञा अर्श इंतजार में आ जन्नत इंतजार में आ हूरा इंतजार में मलाइका इंतजार में नबी सलामी में जो जिब्रील गुलामी में आ नूर मलाइकन जो सरदार भी नौकर बनो भी थो दी नूर नूर खणी ठाई थी नूर त नबी जे कदमन में थो अचे मारे त कंदी जाए नूर कुछ भी ना है इज्जत त जो इंसान जी आ तोखो तो पुछा नबी से के अम्मा आहे के न अबो आहे के न गाला अबे जो नालो अब्दुल्ला आया कंदे मारे खाजा अब्दुल्ला अम्मा जो नालो अम्मा आमना अम्मा इंसान अबो भी इंसान मारे तक जाए तपो जो बच्चो भी इंसान मारे तक जाए अखियों पट चाचो भी आ दादो भी आ छोट भी अन पुफियों भी अन नबी अकेलो ना है कुटुंब जो कबीले वारो आ अकेलो आ त हिकड़ो रब आ कुल हु अल्लाह अहद अहद कुल हु अल्लाह अहद ओ पैगंबर नबूवत वाली ज़बान मुबारक सा ऐलान कर दो मां अल्लाह अकेलो आया समूरा जो हो अहदा हे अहमदा हे आबिदा हो महबूदा हे साजिदा हो मस्जूदा हे घुरण वारो हो जण वारो हे आमना जो लाल हो रब्बे जुल जलाल हे रहमतुल आलमीन जो हो रब्बुल आलमीन इहो अकीदो धार न त किनो थी मर्दे याद रख जाए हुजूर तुझे इंसान ना इंसान पर आला दर्जे जो इंसान आ हुजूर हथ मुबारक मथे कन जो मदीने में मींह वसी पए नबी से हथ मुबारक मथे कन अबू बकर सिद्दीक जे अम्मा खे हिदायत मिली वञे नबी हथ मुबारक जो मथे कन अबू हुरैरे जे अम्मा खे हिदायत मिली वञे नबी से हथ मुबारक मथे कन उमर फारूक खे हिदायत मिली वञे थकजी पिया हो सुभान अल्लाह जो फोटो जाए निमाज़ वारो छा मिली जो निमाज़ 50 वक्त मूसा नबी न मिलियो जैसे न पढ़ंदई पोइ ते मोटिया 5 माफ़ वरी 5 15 20 30 40 45 अञा न पढ़ंदई के हाणे पोइ ते न मोटंदुमि हुजूर हकीम हा छो त हिकमत खे पिया ॼाणनि जेका कतार कटजण जी आई पे कटबी 5 जो अधु अढाई निमाज़ा कीअं थींदियूं के हाणे पोइ ते न मोटंदुमि नबी आया दुख थियो मां छा कयो उम्मत जी निमाज़ घटाए वेठुमि अर्श वारे चो पैगंबर गलती न कर तुझा पढ़ंदा 5 सवाब मां 50 जो ॾींदो मां नबी से मेराज करे मोटी आया अल्लाह अबू जहल गजो रस्ते में जेॾे ख़बर अॼु वरी का नई ॻाल्हि ठाही थी सम्झाए माॾे जे मां त कुछ भी न कयो मां छा ठाहियो भला छा ॻाल्हि थो करे अॼु जे मेराज ते वियो हुमरात मांखे रब घुरायो सुभान अल्लाह नथो चवंदा ॼण जे पोइ
कि 7 आसमान पार करे वियो हाँ जन्नत जो सैर करे आयो हाँ बैतुल मुक़द्दस में इमामत नबियन जी कराई आ रब जो दीदार करे वरी मां मोहम्मद मोटी आयो हाँ जी हितों वञा पियो कड़ो घर जो लुडे पियो जी हितों पानी वज़ू वारो हले पियो मोटी आयम कड़ो भी ईअं पियो लुडे पानी भी ईअं पियो हले अबू जेल चयो हिते असांजी भेणी न आहे हा हा अॻिते माण्हुनि खे तो चवंदो अचे हिकिड़ो माण्हू आहे जेको चए थो राति में मेराज करे आयो आहियां हीअं करे आयो आहियां नबियनि खे बैतुल मुक़द्दस में इमामत कराई अथमि रस्ते ते अबू बकर सिद्दीक़ मिलियो अथसि सुभाणे अल्लाह त चयो कि हिकिड़ो माण्हू हीअं थो चवे कि उहो केरु आहे कि तो वारो यार मोहम्मद रसूलुल्लाह आया कि हाँ तो आयो यार मोहम्मद आ कि हाँ अबू जे कन खोले ॿुध जे मुंहिंजो मोहम्मद आ त इहो सच थो चवई मेराज जी तस्दीक अबू बकर सिद्दीक कई आहे अबू बकर सिद्दीक जे सदाकत जी तस्दीक अरबी मोहम्मद पाण कई आहे अल्लाह तक माने अबू जेल खे चयो सिद्दीक खे जमो जे चवे तो मेराज करे आयो हाँ तक जय मारे वो चवेसि तो बैतुल मुक़द्दस में जेका नबियन के इमामत कराई घणियूं दरियूं घणा दरवाजा हा घणा रोशनदान आ इहे दसे वो मनीदासीं हुजूर चयो मुंहिंजा रब मां दरियूं त न ॻणियूं दरवाजा त न ॻणिया हा रोशनदान त न ॻणिया हा इहा त तोखे ख़बर आहे कि पैगंबर गणती न कर मां जो आहियां नबूअत बि मां ॾिनी थमाए मेराज बि मां करायो थमाए मदद बि मां कंदो माए सुभाणे अल्लाह चओ ॾाढा साईं छा थिए कि गणती न कर हिननि खे चओ जेके सवाल कयो त मां जवाब ॾियां हिननि खे चओ सवाल करणु इन्हनि जो कमु आहे बैतुल मुक़द्दस जे बारे में सवाल कनी हे सवाल कंदा वेंदा सॼो बैतुल मुक़द्दस जो नक्शो अॻियां थो बीहारे ॾियां हो सवाल कंदा वञनि तूं जवाब ॾींदो वञ उहो नबी जो असां के मिलियो आहे मेराज भी रात जो कराई लैलतुल क़द्र वारी रात में कुरान नाज़िल कई तहज्जुद जी नमाज भी रात जो कुरान चई त पढ़ पर रात जो सुभाणे अल्लाह जो ॾाढा हाणे मां अर्ज़ पे कयो मुस्तफ़ा जा बनाला फरशद मोहम्मद जो अरशद अहमद जेको कंबल ओढ़े उन जो बयान कुरान में चादर मुबारक वेढ़े उन जो बयान कुरान में या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक वतहिर सुभान अल्लाह जो नबी पाक नबी जी चादर मुबारक भी पाक मुस्तफ़ा जो इखलाक जो बयान कुरान में इन्नक लअला खुलुकिन अज़ीम बशीर जो लक़ब सिराज मुनीर जो लक़ब नज़ीर जो लक़ब अल्लज़ी अरसलहू बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा ॾाढो जोर नबी से के जो दाई बनाए मोकिले सिराज मुनीर जो लक़ब बशीर जो लक़ब नज़ीर जो लक़ब ये नबी से की तारीफ थी तकमाने हमार सन्नाक इल्ला रहमतल लिल आलमीन रहमतुल आलमीन जो भी जो लक़ब नहीं हेडे कंडे मारे मुस्तफ़ा जे चेहरे जो बयान कुरान में मुस्तफ़ा जे जुल्फन जो बयान कुरान में वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरल्ला सवाल को नबियन मु कैसा वायदो न कई तहां के राजी कनु असा जे मुस्तफा सा वायदो कई एतरो ता कनो मान जो तू राजी थी वेने नबी से तडी राजी थींदा जडी घणे में घणी उम्मत जो जन्नत रे रवानी थींदी
सोचो खल्क जे कढण लगो खालक जे कुरान जे कढ लगो मुस्तफा जी गुलामी क्यों जे गुलामी जो हुक्म रब कुरान में क्यों आ छो त क़यामत जे दी सारा नबी नफ्सी नफ्सी कंदा या रब नफ्सी या रब नफ्सी या रब नफ्सी हां नबी चंदा हलो डाडे आदम दे हलो के डाडो आदम चंदो मुंजी भेणी ना है नूह नबी दे नूह नबी चंदो मुंजी भेणी ना है इते सारा नबी चंदा हलो त एकड़ो जवान रहमतुल्लाह आलमीन जो जंहिंखे लक़ब मिलियो आहे हलो त सभु सोने मोहम्मद जे दरवाज़े ते जॾहिं नबी आई नफ़्सी नफ़्सी कंदा त मौलवी शाइन पीर शाइन नवाब शाइन कामोरा शाइन हाफ़िज़ शाइन आलम शाइन समूरा चओ सभु पोइते आहिनि नबूअत जो मक़ाम अव्वल सारा नबी हुजूर जे दर ते ईंदा सभु नबी नफ़्सी नफ़्सी कंदा हुजूर चवंदो या रब उम्मती या रब उम्मती सुभान अल्लाह चवंदा नबी से सजदे में वेंदा अल्लाह ताला चवंदो मुंह मुबारक त मथे कण मुंहिंजा पैगंबर शफाअत तू कर त मंजूर मां कयां ओ जेको वाइदो तो सां कयो हो राज़ी करण जो हाणे तोखे एतिरो अता कंदुमि जो तूं राज़ी थी वेंदे अल्लाह करे अहिड़े पैगंबर जो निंड में दीदार थी वञे सुभान अल्लाह जो ॾाढो अर्शद नालो मोहम्मद जो अर्शद अहमद मोहम्मद माना सारायल हेड़े कुरान बुध वरी तो जे अलम नशरा लक सदरक व वज़ाना अनक विज़रक अल्लज़ी अनकज़ ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक कुरान पढ़ियो मुस्तफा जो शान ये नबी जो शान बयान करें तो कुरान मुकर रहे गालन में शान थी तो बयान मुस्तफा जे शान में रब कुरान नाज़िल कियो आ सीनो मुबारक भी खोलियो से आहा तुझो पार जको गौरो हो उन्हीअ के भी लाहे छॾियो से तुझे ज़िक्र के भी असां बुलंद कयो से या मुस्तफा जी तारीफ पर नबी से के तारीफ जे लाग बनाने वाली रब जी ज़ात अवल तारीफ रब जी कभी मुल्क सजो रब जो आ कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर सोना नबी ऐलान कर मुल्क जो मालिक मां अल्लाह वने त कंहिंखे बादशाही जा वने त खसिया अमीर पेनू पेनू अमीर आहा इज्जत वारे के ज़लील क्या ज़लील के कुरान जी दौलत ॾेई इज्जत वारो बणाया त मां आहियां हर भलाई मुंहिंजे हथ में आ तूलिजुल लैल फिल नहार व तूलिजुल नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यत व तुखरिजुल मय्यत मिनल हय्य व तर्ज़ुक़ु मन तशाअ बिग़ैरि हिसाब रात मोहम्मद दी नियम मोहम्मद रात जिया मारे मोल जियारे इहो केड़ा बैत मथे खणी जो अल्लाह कहीं बिना हिसाब जे रोज़ी दे तो पुछा वारो ही कोने मांखे उम्मीद ही नहीं तो हेतिरा माण्हू वेही वाइज़ ॿुधंदा मुफ्ती साहब चयो मां अवल क्या आयो तो मां अवल हुम पर वॾनि सां लेखो कोन्हे अल्लाह ताला हिन जमात जी मेहनत मुजाहिद अला ॾिने जी मेहनत मौलाना सही शफी मान साहब जी मेहनत जन जलसो करायो आहे अल्लाह ताला उनके माल में रिज़्क़ में ईमान में बचन में बरकत करे हिक खां बि टाइम मथे थी वियो आहे जो कुछ रब चौरायो अमल जी तौफ़ीक़ करे व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्ली अला दुरूद पढ़ो तो दुआ कबूल थे अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद ऐ अल्लाह बीमारन के शफा दे रब जे जो घर वारियों जे जो अब्बो जे जी अम्मा जे जा पुत्र जे जो न्याणियों बीमारन ऐ अल्लाह इन कुरान जे करे शफा दे जेके घरन में बीमारन
उन्हनि खे बि शफ़ा ॾे, जेके अस्पतालनि में पिया आहिनि उन्हनि खे बि शफ़ा ॾे। ऐं अल्लाह जंहिंजो अबो अमा भाइर मिट माइट पुट मरी तो ॾे आहिनि जूं क़बरां बिश्त जा बाग बणा। ऐं अल्लाह जन खे औलाद कान्हे उन्हनि खे सालियो नरीना औलाद अता फरमा। पुट न आहिनि पुट ॾे, पोटा न आहिनि पोटा ॾे, ॾोटा न आहिनि ॾोटा ॾे। रब तुंहिंजा खज़ाना भरिया पिया आहिनि। रब जन वटि न्याणियूं वेठियूं आहिनि उन्हनि जे लाइ वाह कर। ओ रब मर्दनि माइनि खे हया नसीब कर, हया नसीब कर। ये औरतूं हया वजे करे अमा खातून जन्नत जे कढ जन्नत में रवानियूं थी वञनि। मर्दनि खे बि हया ॾे, औरतुनि खे बि हया ॾे। रब सभिनी खे ज़िना खां बचा, ज़ुल्म खां बचा, ॾाढ खां बचा, शिरक खां बचा, गिला खां बचा, ऐबन कढण खां बचा। रब उहे कम करा जंहिंमें तूं राज़ी, अरबी मोहम्मद राज़ी। रब सभिनी खे मके मदीने जी ज़ियारत करा। रब जेके क़ुरान ॿुधण आहिनि उन्हनि खां बि राज़ी थी, जेके न आया आहिनि उन्हनि खां बि राज़ी थी। रहम जी नज़र कर, फज़ल जी नज़र कर। समूरनि जूं जाज़ मुरादियूं पूरियूं फरमा। समूरनि जे बच्चनि खे हिलाल जो रिज़्क़ अता फरमा। रब जेके बोझ में सताल आहिनि उन्हनि जी बि गैबी मदद फरमा। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। या इबादी अल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। रब जेतिरो वक़्तु दुनिया में रहे दीन इस्लाम ते रहा। मारे त सभिनी खे कलमे वारो मौत नसीब कर। व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व आलिही व असहाबी व अहल बैती व अज़वाजिही अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।